जोगिन जो किस्सो हिन रीता है। अवल तो जोगी कई किस्मन जा थींदा आहिनि, पर शाह साहब फरमा थो त हिकिड़े जेके जोगी आहिनि से दुनियादार आहिनि ऐं ॿिया जेके जोगी आहिनि से अल्लाह वारा आहिनि। हाणे ॿिन्ही में फ़र्क़ु ॾेखारे थो। चवे थो जे तोखे जोगी थियणो आहे त तोखे छा करणु खपे। चवे थो जे भाए त जोगी थिया जे भाए त जोगी थिया पेरी कर तरक तमाखे तमाम भोला जे गोलण जा वञी तिन जो बि थियो गुलाम सब्र जे शमशीर सां कर पंहिंजे कीने खे कतलाम ए अल्लाह ते नागा तुंहिंजो नाम ओ वञी लिख भोला हो दिल में हो अल्लाह। चवे थो त लाओ तिन में नालो तॾहिं तुंहिंजो लिखबो जॾहिं दुनिया खे तूं तर्क कंदे। जे दुनिया तर्क न कंदे त अल्लाह साईं सां मिलण वॾी ॻाल्हि आहे। ईअं न मिली सघंदे, तूं जोगी न थी सघंदे। जेथो जे भाए त जोगी थिया जे भाए त जोगी थिया पेरी कुही विझ सघूं बाम तलाक ॾे पंहिंजी जोए खे वञी सुम सॻी मां हिन परो थी आहे अला तॾहिं सचो सामी सॾिजे ईअं बि नथो करे सघे त हीअं कर जे बाए त जोगी थिया तूं संग सभई टोड़। छा साईं जो असल मक़सदु आहे त दुनियादारी छॾे ॾे, रिश्तेदारी छॾे ॾे, अज़ाज़त छॾे ॾे। दुनिया में को बि तुंहिंजो न आहे। अकेलो आयो आहीं, अकेलो वञणो अथई। पोइ हीउ छा आहे? हीउ कहिड़ो तूं संग कढी वेठो आहीं दुनिया में? ते मुंहिंजो मामा आहे, मुंहिंजी चाची आहे, मासी आहे, भाउ आहे, मामू आहे, फलाणो। इहे सभु ग़लति ॻाल्हि आहे। इन्हनि खे छॾींदे पोइ तॾहिं तूं जोगी थींदे, वरना जोगी थियण ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। जेथो जे भाए त जोगी थिया जे भाए त जोगी थिया तूं संग सभई टोड़। जे जावान जा पदा वञी जीत नीसी जोड़ ए अला तॾहिं पहुचंदे तोड़ ओ तुन मोहबत जे मैदान में वरी चवे थो जे भाए त जोगी थिया। कि दुनियादार जेके जोगी हिन वांगुरु न थी त लटा फाड़े रली कुले ते ऐं मानी राज ते। ईअं जोगी न थियणो बाबा। छा साईं चवे थो त जे भाए त जोगी थिया तूं त रली खणी मरुल अल्लाह वेड़े विझ विझूद में तूं हेक लाए जो हुल आही पाण अमल ला छो पिने पियो पिनारन खां। ये तो जोगिन जा हाल ॾिसो। जोगी पंहिंजे मन खे मारे कीअं मात कयो आहे। जेथो अदा लॻी लाहू तिन खे लाग ओ लॻी लाहू तिन खे लाग जोगियड़ा मन में मची वो मचाइन था ओ मन में मची मचाइन था जोगी हक जो बंद पुछाइन था लगे लाहू तिन खे लाग जोगी मन में मची मचाइन था लगे लाहू तिन खे
ॻाल्हियूं हथ में न ईंदियूं, या जोगी थी या स्वामी, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। छा साईं चवे थो जोगी थी या स्वामी, ये नथो थी सघे त निर्जा हितां वञ निकिरी। जोगी थी या स्वामी अल्लाह, जोगी थी या स्वामी न त निर्जा हितां वञ निकिरी। मोड़े मिया को पियो कन कपाए, कन कपाए वॾा वाला विझी मुरली हथ में, इहो जोगी न आहे। जथो को पियो कन कपाए तूं त कोन सां देसी। अञा ओरे पंध में न गा तूं वियो ये विसामी, अञा गुर खे न रसे गोदड़ा तूं चाहे पियो नामी। हाणे स्वामी मुदामी ओ तुंहिंजी गुरदारा पई गिला थे। कंठ कमल में ओ नाभ कमल खां नाम उठाइन, ओ कंठ कमल में था माणी खाइन। जिन सुखन सैद हुसान जोगी सिर में सुरत बचाइन था। लगे लाहो जन खेला जोगी मन में मन मचाइन था। लगे लाहो जन खेला किताब लिखे तो शाह साईं हिकु ॾियारे दुनिया खे ॾिसण लॻो। सो निकितो ॿाहिरि निकिरी ॾिसे त परियां हिकिड़ा जोगी फ़क़ीर वेठा हुजनि, कापड़ी डेरो दमाए वेठा हुआ। शाह साईं बि वञी उन्हनि वटि वेठो ऐं पुछणु लॻो भला ॿुधायो तव्हां केरु आहियो ऐं केॾांहुं वञण जो ख़्यालु आहे तव्हांजो। उन स्वामियुनि चयो साईं ॻाल्हि ॿुध, असीं वञूं था नानीअ वटि हिंगलाज। शाह साहिब चयो त बाबा ॾिसो अमीं वञो था पर मूंखे पाण सां गॾु वठी हलो। कापड़ियुनि फ़क़ीरनि चयो त बाबा ईअं न थींदो, तूं न हली सघंदो, वॾो पंधु परे आहे ऐं तुंहिंजो कमु न आहे। जे भला मूंखे ॿुधायो होॾां छो था वञो। शाह साहिब खे चवणु लॻा त असीं इन लाइ था वञूं त असांखे अलाह साईं खे ॻोल्हणो आहे। शाह साहिब हैरान थियो त तुंहिंजी माना अलाह साईं जेको आहे सो नानी वटि आहे हिंगलाज में। हिन खे पक थी त हाणे ॿिनि सां गॾिजी वञा। सो शाह साहिब इन जोगियुनि सां गॾु स्वामियुनि सां गॾु निकितो, वञी हिंगलाज नानी वटि पहुता। शाह साहिब ॾिसणु लॻो त कनि छा था। हे जेके स्वामी हुआ, जेके जोगी हुआ, उहा बि जादूगर जोगी। उन्हनि छा कयो जो खीर जो लोटो भरींदा आया ऐं नानी जे वात में विझंदा आया, पर नानी जी वात बंदि पियो खुले न, मथां खीर पियो हारजे। शाह साईं हैरान थी वियो ऐं सोचणु लॻो त हे जेके आहिनि जादूगर सचा स्वामी कोन आहिनि। सो जोगियुनि खे चवणु लॻो त बाबा हाणे मां बि खीर पियारां। चयो हा बाबा तोखे पियारणो पवंदो। शाह साईं लोटो भरे खीर जो नानी खे चई त पीड़े नानी पी, त नानी हेॾो वात फाटो, नानी सभु खीर पी वई। अञा ताईं उते निशानी आहे त नानीअ खे शाह साहिब खीर पियारियो आहे। जोगी हैरान थी विया त असां हेॾो खीर पियारियोसीं, नानी कोन पीतो ऐं शाह साहिब जे हथां कीअं पी वई। आहे त हीउ बि असां जहिड़ो जोगी, पर ज़रूरु असां में हिन में को फ़र्क़ु हूंदो। हे अञा सोचण में हुआ। हिते शाह साहिब हिन खे चयो त बाबा हाणे हलो। सो किताब लिखे थो त उतां परवाज़ कयूं, उॾियानि उतां जादू जे ज़ोर सां स्वामी। ऐं शाह साहिब खे रुहानी ताक़त हुई। शाह साईं हिननि खां अॻियां हिननि ॾिठो मां रीता सां अॻियां पियो वञे, तंहिंजी माना हिकु वॾो गुरू आहे। तो शाह साईं हिननि खां लिकी टुबी हणी करे अची बिट जे पासे निकितो ऐं हो स्वामी हलिया विया।
उते अची सोचण लॻो चवण लॻो त कूड़ा स्वामी हो अधा कूड़ा स्वामी कूड़ो स्वामिन जो पंध होण मियां कूड़ा स्वामी कूड़ो स्वामिन जो पंध हो त हिन हदला पर हुनी ॾिठो गिलाच में वरी सोचण लॻो त ईअं बि कोन्हे छो त अलाह साईं क़ुर में चयो त मां हर हंधि हाज़िर आहियां ऐं सभिनी सां गॾु आहियां छा था चवण लॻो त न सचा स्वामी सचो स्वामिन जो पंध हो तूं बराबरि हिन हंधि अला पर हुनी ॾिठो गिलाच में तन तनूरे उषा कन चाढ़ो ओ हल चमके में अला बारण बारो तन तनूरे उषा कन चाढ़ो ओ हल चमके में अला बारण बारो चारे रंगन दिन दरिया जोगी के मजबान रंगायन था लगे लाहो जिनके नाग जोगी मन में मच मचायन था लगे लाहो जिनके नाग चवे तो हम इच्छा जोगी थींदा यार हुन जोगी जो त हाल ॾिस पोइ इसराफील अलैहिस्सलाम जी ॻाल्हि थो करे जथो न जोगीअ खे जुग थिया हुन जोगीअ खे की जुग थिया मथे सो मेरे ओणे मियां किताब लिखे थो त जेको सिज आहे सो हुनजे मथे जे सींदोटा लंघे थो उनखे कई वरह लंघे विया आहिनि उकबा थी विया आहिनि पर अखियूं अलख साम्हूं वरी बूह दर न बेरे अञा ज़मीन बि न ॾिठी अथसि अलाह साईं जिन इंतज़ार में वेठो आहे त मुंहिंजो मौला कॾहिं हुकुम करे उहो बि जोगी आहे चवे थो अखियूं अलख साम्हूं बूह दर न बेरे कका वार ककोरिया जरा ठिया जेरे लुड़क शाद लतीफ़ चवे हिकिड़ा कबे ॿिया केरे उते ॿियो नीहननि बेरे अलाह जिते सूरज चरे पियो सनड़ो अलाह चवे थो अल फखर मन में अल फखर मन में अॼु कयो आहे का पढ़ी हर्फ़दारा हिकिड़े ॿियो की न बुझनि फर्ज़ फना फिलाह जो ऐन इबादतुनि कुलहु वल्लाहु अहद था मजा पिर्त पढ़नि अॼु सादत सरिन हो वञी गुर खे गॾियान का पढ़ी शाह साहिब चवे थो त भेहूं बर्तन न आहे जेको खिदा तान खणनि न गुलू बंद न गोदड़ी न वरी धागो धड़क चकुर चमड़ा चेल ते बहुगुण की न बदन तरक दुनिया वाजबी आदत आरे फन हण बेहू देही बन हो वनी गुर के गजान का बुड़ी दुहा दिल में हो दिल सदखाए हो काया काठियों करे जलाए दुहा दिल में दुर्सत खाए हो काया काठियों करे जलाए जिन अलफ अलख इस बात जोगी अंदर नाम जाए जिन अलख अंदर इस बात जोगी बाहर बाप न जाए बाहर बाप वो न जाए न था जोगी हट जो कब्ज पुछाए न था लगे हो जने के लाग जोगी मन में
साबित सदरो तिन मुझे जोगिन खे जुड़ियो हर्फ सुञाणे हिकिड़ो मजा पिरत पढ़ियो कहिड़ो हर्फ पढ़ियाऊं ला मक़सूद फिदारेन इलाहो न घट में घाट गण लाहू तिन खे लतीफ़ चवे लाहू तिन खे लतीफ़ चवे अंदर अल फड़ियो जे जो मन में मोह मड़ो सिकुर के कजा कपड़ी शाह साहब फरमाए तो जोगी थियण जे लाइ करे तोखे कहिड़ियूं जतनूं करणियूं पवंदियूं इहो बि जोगी आहे हिकु हथ विच मुरली गल विच गाने दर दर मांगन बीखी जोगी न इन जोगी खे छॾ ॿियो जोगी ते जहिड़ो जोगी जेथो मुना तूर सेना सदा सन्यासी ला 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 मुना तुर सेना सदा सन्यासीन सजदे में सैयद चवे जिंजा घोड़ा मुझे घोदड़िन पकान काब कौसन वदना था ना गाइन नमन कुल्लु मिन इलैहा फानी बाकी की न बचन अल्लाह वलियुल लज़ीना आमनु युखरिजुहुम मिन ज़ुलुमाति इलन नूर था अड़ी परपुरन खर मूसा सएका जोगी जुंग जलन मादा वल बसरो वमा तगा भी जेड़ी चाल चलन मुशाहिद महबूब जो उते आदेसिन बी यसमही बी यमशी बी विसाल बिन अज सैयद चवे सजन ओ तुम कल पूछे तो केड़ी मिया अल्लाह साईं चवे थो त आऊं तोसां गॾु आहियां बंदा जे तूं मूंखे सुञाणण जी कोशिशि करी पर असांजो हाल कहिड़ो बाबा ॾिसो त पाणीअ मथे झूपड़ा पाणीअ मथे झूपड़ा पर मूर्ख पिया उञ मरन होण मिया पाणी मथे झूपड़ा मूर्ख उञ मरन सवाल ई पैदा नथो थिए छो छा साहब जो चवण आहे त पासे में मस्जिद आहे तुंहिंजे 5 वक्त तू आज़ान ॿुधे थो पर कॾहिं तू मस्जिद में वियो आहीं इन ॻाल्हि लाइ करे चवे थो त पाणी मथे झूपड़ा पर मूर्ख पिया वञ मरन साकन ओॾा सुपरी पर लोचे नथा लहन हिकदमि नथा विसन अला पर दाऊं कन पिया मुठन जे हो जे जोगिन जी ॻाल्हि ते लॻंदी त जोगी छा था कनि जेतो छॾाऊं सभु सांग दुनिया खे तर्क करे छॾियो छॾाऊं सभु सांग गली कंदा को निमाज़ खे जेॾा आलम आसरो तेॾा कन तांग नके भरन कलमो वरी नकी ॿुधन बांग उहे लाहूती बेलांग हो बिल ॿुध मगन अॻे छो त शाह साहब चयो त नासूत मलकूत जबरूत ई ते नाम लदाऊं बस लाहूत लंघियाऊं मथां हाऊत हलिया उ जगह इलाही परे जिते फरिश्तनि जा पर बि ॿरी था वञनि जेथो मुना जिनी महराब जुसो जामे तुंहिंजो ला 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 होनिया मुना जिनी महराब जुसो जामे तुंहिंजो जिबलन मां कल्ब करे पंहिंजे तन खे कयूं तुराब तहक़ीक़ जे तकबीर सां जिस्मो कयूं जवाब ए अला तिनी जो कहिड़ो तो हिसाब हो जो हींअर हादी हल कुतब कूड़ आहे वो दुनिया ही अब्बासी वो तारिक थी ताला की गादी कुतब कूड़ आहे वो दुनिया अब्बासी वो तारिक थी ताला की गादी करे तरक तमाशे तमाम करे तरक तमाशे तमाम